कलोई भरिसां हथियारबंदनि हमलो करे मज़दूरी लाइ निकितल पोरियत खे मरणी करे छॾियो। गढ़ी स्टॉप ते ताड़ में वेठल हथियारबंदनि हमलो करे पोरियत लीमो मल मेघवाड़ खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। इतलाह ते वारसनि ऐं ॻोठाणनि पहुची पोरियत खे मरणी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़िए ख़िलाफ़ ॻोठाणनि में सख़्त ॻणिती जी लहर छाइजी वई आहे। इलाइक़े जे मौज़ूदनि जो चवणु आहे त जवाबदार अॻु बि केतिरा ई भेरा हमला करे चुका आहिनि। संदन ख़िलाफ़ कार्रवाई न थियण करे ॻणिती जी लहर छाइल आहे। कलोई भरिसां हथियारबंदनि हमलो करे मज़दूरी लाइ निकितल पोरियत खे मरणी करे छॾियो आहे। गढ़ी स्टॉप ते ताड़ में वेठल हथियारबंदनि हमलो करे पोरियत लीमू मल मेघवाड़ खे सख़्त ज़ख़्मी करे विधो। इतलाह ते वारसनि ऐं ॻोठाणनि पहुची पोरियत खे ॻणिती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़िए ख़िलाफ़ ॻोठाणनि में सख़्त ॻणिती जी लहर छाइजी वई आहे। इलाइक़े जे मौज़ूदनि जो चवणु आहे त जवाबदार अॻु बि केतिरा ई भेरा हमला करे चुका आहिनि। संदन ख़िलाफ़ कार्रवाई न थियण करे ॻणिती जी लहर छाइल आहे।